अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा से दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। उम्मीद कयां थो दोस्तो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां चङा भला तकड़ा हूंदव। ऐं बिल्कुलु दोस्तो हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा जी हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जॾहिं मंसूर खान वञी हाणे रहज़न वारनि सां मिलंदो, मुराद खां थी करे रहज़न वारनि सां हाल वाल कंदो, उन्हनि जो शुक्रिया अदा बि कंदो। उहे चवंदा असां तोखे तूं पत ॾे, शुक्रिया जो को मसइलो न आहे, अगरि तूं बेगुनाह आहे ठीकु आहे। ऐं मंसूर खान चवंदो मां तव्हां लाइ वेठो आहियां, तव्हांजो मुंहिंजे मथां थोरो आहे। बहरहाल जेको इहो हमिलो थियो आहे मुराद सॉरी शाहनवाज़ खान जे मथां, इहो तव्हां कयो आहे। रहज़न वारा चवंदा असां नाहे कयो, इन शैतान शख़्स ते कंहिं मुराद वारनि कयो हूंदो। ऐं मंसूर खान चवंदा उन्हनि बि नाहे कयो, मां ओॾो मिली तव्हां ॾे पोइ आयो पोइ कंहिं हमलो कयो आहे। पोइ रहज़न ऐं जेको आहे ककर वारा चवंदा पोइ इहो जेको आहे शाहनवाज़ खान पंहिंजे मथां पाण हमलो करायो हूंदो, पंहिंजा माण्हू पाण माराया अथई, हे तव्हां ऐं असांखे फसाइण थो चाहे। मंसूर खान चवंदो इहा हुनजी साज़िश आहे, वाक़ई मूंखे बि ईअं ई थो लॻे, इहो वरी फसाइण थो चाहे, इन जा पंहिंजा ई कम अॻे बि ईअं ई कयो हुयो, मूंखे फसायो हुअईं, उतो त नाकाम थी वियो, हाणे वरी तव्हांखे फसाइण थो चाहे। ऐं दोस्तो रुस्तम वारनि जी ख़बर कंहिंखे बि फ़िलहालु न पवंदी, हू ॿीहर जॾहिं हमले जे लाइ ईंदा पोइ ज़ाहिर थींदा त हमला ई करनि था बार बार। बाक़ी पुलिस बि हाणे शाहनवाज़ खान जो साथ कोन ॾींदी।